अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त नेब सेक्रेटरी बल्दियात सिंध रोशन शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ग़ैर क़ानूनी अलाटमेंट केस में सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत रद्द करण खां पोइ नेब टीम सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख खे गिरफ़्तार करे वरितो। उन खां अॻु रोशन शेख अदालत में ज़मानत रद्द थियण बाबति दरख़्वास्त ते नज़रसानी जी अपील पिणु दाख़िल कराई हुई। होरा सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द थियण ते लाला फज़लुर रहमान ऐं डायरेक्टर वाटर बोर्ड खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख 3 कलाकनि ताईं अदालत में मौजूद रहियो ऐं अहाते मां न पिए निकितो। नेठ खेसि नेब टीम गिरफ़्तार करे वरितो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त नेब सेक्रेटरी बल्दियात सिंध रोशन शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ग़ैर क़ानूनी अलाटमेंट केस में सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत रद्द करण खां पोइ नेब टीम सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख खे गिरफ़्तार करे वरितो। उन खां अॻु रोशन शेख अदालत में ज़मानत रद्द थियण बाबति दरख़्वास्त ते नज़रसानी जी अपील पिणु दाख़िल कराई हुई। होरा सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द थियण ते लाला फज़लुर रहमान ऐं डायरेक्टर वाटर बोर्ड खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख 3 कलाकनि ताईं अदालत में मौजूद रहियो ऐं अहाते मां न पिए निकितो। नेठ खेसि नेब टीम गिरफ़्तार करे वरितो।